नाज़रीन, सॼे मुल्क जियां जेकब आबाद में बि 10 मुहर्रम अल हराम जे दिहाड़े ते सबीलुन, नंगर, न्याज ऐं जुलूसनि जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर आबास मस्तोئي। जी आबास, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, 10 मुहर्रम अल हराम के मौके ते पूरे मुल्क जियां जैकब आबाद में भी जलूसन के बरामद थियण जो सिलसिलो आहे उहो जारी है। इन वक्त मैं मौजूद आया जैकब आबाद के कोटिया रोड ते जिते जलूस बरामद थियो है। सिक्योरिटी के हवाले से अगर ॻाल्हि ॿोल कजे त जैकब आबाद में सिक्योरिटी जा इंतहाई सख्त जेके आहिनि उहे क़दम खया विया आहिनि। जैकब आबाद पुलिस तरफ़ां शहर जा जेके दाख़िली ऐं जेके ख़ारजी रस्ता आहिनि उन्हनि खे कंडेदार तारू लगाए करे मुकमिल तौर ते सील कियो वियो आहे। शहर अंदर दाख़िल थींदड़ ऐं ॿाहिरि वेंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी सख़्त चेकिंग कई थी वञे। जैकबाबाद ज़िलो सिंध बलोचिस्तान की सरहदी पट्टी ते क़ाइमु आहे। उन हवाले से जैकबाबाद ज़िले की जेका सरहदी पट्टी आहे उते 32 चेक पोस्टूं जेके क़ाइमु कयूं आहिनि। पुलिस तर्जमान के मुताबिक़ जैकबाबाद शहर में 100 CCTV कैमराऊं लगाई वियूं आहिनि। CCTV कैमराउनि ज़रिए जेको आहे त जलूसनि जी जेका आहे उहा निगरानी कई वेंदी। शहर अंदर 2500 जेके आहिनि पुलिस एहलकार जेके आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि। पूरे ज़िले में 2500 पुलिस एहलकार जलूसनि जी जेका आहे उहा निगरानी कंदा ऐं उते ड्यूटी पंहिंजी सरअंजाम ॾींदा। इन हवाले से जॾहिं असांजी मातम में जेके शरीक जलूस में जेके शरीक अज़ादार हुआ उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो ई चवणो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम में उनजे बचड़नि दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ जेके क़ुर्बानी पेश कयूं आहिनि असां उनखे ख़िराज अक़ीदत ऐं सलाम पेश कयूं था। जी।